शिमिर शब आशूर गाज़ी अब्बास अलमदार जे लाइ पैगाम मोकिलियो त हू अकेलो अची मूं सां मिले। गाज़ी अब्बास अलमदार इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ख़िदमत में आया ऐं अर्ज़ु कयो त ए रसूल जा ॾोहिटरा, शिमिर मूंखे अकेलो घुरायो आहे, मुंहिंजे लाइ छा हुकुम आहे? इमाम हुसैन अलैहिस्सलाम फरमायो, अब्बास पंहिंजी तलवार ॾे। गाज़ी अब्बास खां तलवार वरिती ऐं फरमायो, वञ अब्बास, न त सुभाणे दुनिया चवंदी असां त ॻाल्हियूं करणु चाहियूं पिया, पर रसूल जी ख़ानदान ॻाल्हियूं करण बि मुनासिब न सम्झियो। अब्बास वञण खां पहिरीं हिकु ॻाल्हि यादि रखिजांइ, असां हिते विढ़ण कोन आया आहियूं। अगरि शिमिर जी ॻाल्हि ते जलाल अचई त मुंहिंजी हिन ॻाल्हि खे यादि रखिजांइ। गाज़ी अब्बास अलमदार पंहिंजी तलवार हुसैन अलैहिस्सलाम खे ॾेई आशूर जी राति फ़ौजी यज़ीद ॾे वञनि था। शिमिर गाज़ी अब्बास अलमदार हिकु तन्हाईअ वारी जॻह ते वठी चवणु लॻो, ए अब्बास, इन शुजाअत जा जौहर मूं जंग सफ़ीन में ॾिठा आहिनि, तोखां वधीक बहादुर हिन अरब जी ज़मीन ते को बि कोन्हे। ए अब्बास, छो पंहिंजी शुजाअत ऐं जवानीअ खे हुसैन जे लाइ क़ुर्बान थो करीं? यज़ीद जो हुकुम त सिर्फ़ु हुसैन खे शहीद करण जो आहे। अब्बास, अगरि तो यज़ीद जी फ़ौज में शामिल थी वञी त मां तोखे कंहिं मुल्क जी हुकूमत वठी ॾींदुसि। यज़ीद खे चई हिन फ़ौज जो सालार करे छॾींदुमि। बसि जीअं ई इहो चयो त जनाब अब्बास शिमिर खे गिरेबान मां पकिड़ो ऐं चवणु लॻो, ए बदबख्त, छा थो चवीं? हुसैन हिन दुनिया जो बादशाह आहे, जन्नत जो शहनशाह आहे, तूं हिन ज़मीन जे टुकड़े ते नाज़ थो करीं? अड़े हुसैन जे क़दमनि में क़ुर्बान थी त ॾिस, तोखे ज़िंदगी जी हक़ीक़त सम्झ में अची वेंदी। ख़ुदा जो कसम, अगरि मुंहिंजे हिकु हथ में सिज ऐं ॿिए हथ में चंड बि रखीं त बि मां हुसैन जो साथ न छॾींदुमि ऐं पंहिंजी ज़िंदगी हुसैन जे क़दमनि में क़ुर्बान करे छॾींदुमि। अॼु तुंहिंजो मथो तुंहिंजे जिस्म खां जुदा हुजे हा, पर मुंहिंजे आका फरमायो त अब्बास, जंग न कजांइ, वञ तुंहिंजी ज़िंदगी हुसैन जे क़दमनि में क़ुर्बान करे छॾी। इहो चई इमाम हुसैन जे क़दमनि में अची वेही रहिया। सलाम हुजे शहनशाह वफ़ा जनाब अब्बास अलमदार ते, सलाम हुजे उन्हनि जी वफ़ा ते।